मीरपुर माथेलो बड़ी अग गोठ मोहम्मद परल धवा के गोठाणे मोर धवा का पंहिंजी बिरादरी जा जवाबदार असगर गुल बशीर शरीफ अब्दुल रहमान मुनीर ऐं ॿियनि नामालूम हथियारबंदनि जे ज़ोर ते रौंती थाणे जी भरिसां मोटरसाइकिल ऐं 15,000 रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ धवा बिरादरी जे मोर अली नवाज़ मुस्मा जन्नत मुस्मा जमियत ऐं ॿियनि अॻुवाणी में SSP ऑफिस गोटकी अॻियां एहतजाज कंदे मीडिया के दाहींदे चयो त पंहिंजे धवा बिरादरी जे जवाबदारनि असगर गुल शेर शरीफ अब्दुल रहमान मुनीर ॿियनि नामालूम हथियारबंदनि जे ज़ोर ते रौंती थाणे जे भरिसां मोटरसाइकिल ऐं 15,000 रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर कियो आहे। रौंती पुलिस टिनि जवाबदारनि असगर गुल शबीर शरीफ खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त पुलिस हिकु ॼणे शरीफ खे रिश्वत एवज़ छॾे ॾिनो आहे ऐं रौंती पुलिस असांजो केस बेदाख़िल नथी करे। हुननि IG सिंध DIG सखर SSP घोटकी खां जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे।